अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सोप सीरियल पंहिंजा वरी जंहिं नए एपिसोड में छा थियण वारो आहे छा थींदो दोस्तों अव्हांखे ॿुधाईंदा रहूं त ड्रामे व्यूअर्स जे लाइ ॾुख जी ख़बर आहे त ड्रामा सोप सीरियल पंहिंजा वरी जेको आहे ख़तमु थियण वारो आहे। पंहिंजा वरी जा आख़िरी एपिसोड जल्दी ई अचण वारा आहिनि ऐं ड्रामो 100 एपिसोड ताईं बि मस्तु हलंदो ऐं ड्रामे जी जेको आहे पुॼाणी थी वेंदी ऐं ड्रामे जी पुॼाणी हिन तरह थींदी जो चाकर ख़ान खे जेको आहे हसीना बेगम जे मुतलिक़ ख़बर पइजी वई आहे। जॾहिं हुन रूंडे जे पुट खे अॻवा कयो, रूंडे जो पुटु ॻोठ छॾणु पियो चाहे ऐं जॾहिं त चाकर ख़ान जा माण्हू ॿाहिरि ॻोठ जे ॿाहिरां बीहारियल हुआ जेकी जेको आहे गुलशेर खे जेको आहे पकिड़े ऐं चाकर ख़ान जे साम्हूं पेश कयो। चाकर ख़ान जे अॻियां जेको आहे गुलशेर सभु हक़ीक़तूं बयानु कयूं त असुल में जेको आहे रावल खे असां ई मारियो आहे, रावल ख़ान खे असां जेको आहे ऐं तव्हांजे पीउ खे बि असां ई मारियो आहे। असां जेको आहे इहो सॼो कमु जेको आहे हसीना बेगम जे चवण ते कयो। हसीना बेगम जॾहिं राति जे वक़्तु जाबिर उन सां मिलणु ईंदो हुयो त असां जेको आहे उनखे जेको आहे रावल ॾिसी वरितो ऐं रावल खे इन जे करे ई असां रावल खे हसीना बेगम जे चवण ते क़ैद कयो, क़तलु कयो। हुन खां पोइ जेको आहे चाकर ख़ान खे तमामु घणो गुस्सो अची वेंदो ऐं चाकर ख़ान ॻोठ ईंदो ऐं ॻोठ में जेको आहे हसीना बेगम खे जेको आहे चवंदो त तो में इहा उमेदु न हुई, तो ॾाढो बुरो कयो आहे ऐं हाणे तोखे इबरत जो निशान बणाईंदुमि, तो मां सभु औरतूं सिखंदियूं ऐं उहे कॾहिं बि अहिड़ी खिरियल हरकत न कंदी का बि औरत ॻोठ जी। ऐं उन खां अलावा जेको आहे चाकर ख़ान उनखे क़ैद करे छॾींदी ऐं हाणे हसीना बेगम जो बचणु मुश्किल आहे। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त रूंडे वारनि ते बि तमामु घणो बुरो वक़्तु अचण वारो आहे, बुरो वक़्तु अची वियो आहे। रूंडे खे बि जेको आहे चाकर ख़ान कोन माफ़ कंदो। रूंडो ॻोठ छॾणु चाहींदो पर ॻोठ जे ॿाहिरां सॼे ॻोठ ते माण्हू चाकर ख़ान जा बीहारियल आहिनि। जॾहिं त रूंडो ॻोठ छॾणु चाहींदो त ओॾीमहिल ई जेको आहे चाकर ख़ान वटि रूंडे खे पकिड़े ईंदा ऐं उते ई जेको आहे चाकर ख़ान रूंडे खे ख़तमु करे छॾींदो। ऐं टे तरफ़ दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त जाबिर ते बि बुरो वक़्तु अची वियो आहे। जाबिर बि तमामु घणियूं मस्तियूं कयूं ऐं जाबिर बि तमामु घणा ज़ुल्म कया आहिनि ऐं हाणे उन ज़ालिम जो अंजाम बुरो थींदो ऐं ज़ालिम जेको आहे जाबिर जो हाणे वक़्तु ख़तमु थी चुको आहे। जाबिर खे चाकर ख़ान जेको आहे कोन छॾींदो ऐं चाकर ख़ान जेको आहे जाबिर खे बि जेको आहे कैफ़र किरदार ताईं पहुचाईंदो। उन खां अलावा जेको आहे सावल ख़ान बि पंहिंजे भाउ जे कातिलनि खे ॻोल्हे वरितो आहे ऐं हाणे उहो सावल ख़ान बि पंहिंजे भाउ जे कातिल जो प्लान वठंदो ऐं उहो बि कॾहिं बि जेको आहे इन्हनि खे माफ़ कोन कंदो। दोस्तों असांजो रिपोर्ट कीअं लॻो पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। वठंदासीं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।